अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था शीर खुरमो। आज हम शीर खुरमा बना रहे हैं। ही 5 छुहारा आहिनि, 1 छुहारे हिननि खे मूं सॼी राति पाणी में भिॼाए रखियो ऐं सुबुह जो हिननि खे कटे ॿध करे हिननि जूं खोखड़ियूं ऐं हिननि जूं बूंदियूं लाहे छॾियूं आहिनि। इनको सारी रात छुहारों को मैंने भिगो दिया था आम सिंपल पानी में, और सुबह को मैंने इनको काट कर छील कर इनकी गुठलियाँ भी निकाल दी हैं और इनके टुकड़े कर दिए हैं। चीनी हस्बे ज़रूरत, खंड ओतिरी खणंदासीं जेतिरो मिठो असांखे वणंदो आहे। ऐं खंड जो उसूल इहो आहे त पहिरियों थोरी विझो, अगरि पोइ चखो पचाए करे, अगर तव्हांखे वधीक ज़रूरत हुजे तो थोड़ी ॿी विझो। चीनी हमेशा पहले कम डालनी चाहिए और चखने के बाद अगर ज़रूरत पड़े तो उसको दोबारा डालना चाहिए। पिस्ता बादाम सारी रात मैंने इनको गर्म पानी में भिगो दिया था और सुबह को मैंने इनको छील लिया है। ठीक है, सॼी रात पिस्ता बादाम मूं गर्म पानी में भिजाए रखिया, सुबह ताईं नरम थी विया, आसानी सां हिननि जी खल लही आई। ये आहिनि सयूं, सन्नियूं सयूं, बारीक सेवइयाँ जो पैकेट में आती हैं। ये आधा पैकेट निकाल के मैंने इसमें खोल के तोड़ दिया है। कभी भी सेवइयाँ डायरेक्ट पैकेट में से नहीं डालें, इसमें कोई कीड़ा मकोड़ा कुछ भी हो सकता है, कोई घुन हो सकता है, तो इसलिए एहतियात ज़रूरी है। इनको हमेशा थाल में, बर्तन में किसी में निकाल के तोड़ लें। ठीक है, सयूं कॾहिं बि डायरेक्ट पैकेट मां न विझो, कॾहिं कॾहिं रखियल हूंदी इनको घणो थी सघे थो त उन सां तव्हांजो खीर ख़राब थी वेंदो। त हमेशा सयूं जेके आहिनि कंहिं थां में कढी चङी तरह साफ़ करे चेक कयो त उहे सही आहिनि हालत में या न आहिनि। ठीकु आहे, ऐं उन खां सवाइ ही केवड़ा वाटर आहे, केवड़े जो अरक। ठीक है, ये केवड़ा वाटर ये आख़िर में डालेंगे। ऐं ही आहे मूं वटि 2 लीटर खीर, 2 लीटर दूध पैकेट वाला, 2 लीटर खीर पैकेट वारो। छो त तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह ताज़ो खीर जहिड़ो मिले पियो, का हुनजी क्वालिटी न आहे ऐं उहो ख़ालिस बि न आहे। इन लाइ मां हमेशह वठंदी आहियां पैकेट वारो, छो त असांखे शीर खुरमे में खीर खे काढ़े ऐं घटि करिणो हूंदो आहे, एतिरो कढ़ी वञे जो अधु थी वञे, तंहिंजे करे मां पैकेट वारो वठंदी आहियां त हुनखे पोइ घटि काढ़णो पवंदो आहे। ठीक है, ये पैकेट वाला दूध इसलिए लेती हूँ कि फ्रेश जो आप ताज़ा दूध लेंगे वो आपको गारंटी नहीं है उसकी कि वो आपको खालिस मिले, इसलिए मैं हमेशा पैकेट वाला दूध लेती हूँ। क्योंकि शीर खुरमे में दूध को इतना पकाना होता है कि वो पक पक के आधा रह जाए, तो जब पैकेट वाला मैं लेती हूँ तो मुझे उसको कम पकाना पड़ता है, क्योंकि वो वैसे ही गाढ़ा दूध होता है। इसमें 4 छोटी इलायचियाँ सिर्फ खोल के, तोड़ के नहीं, थोड़ा सा खोल के डाल दी हैं। 4 नंढा फोटा मूं हिन में विझी छॾिया आहिनि ऐं खीर मुंहिंजो कढी रहियो आहे। ठीकु आहे, ऐं नंढा फोटा जेके आहिनि बिल्कुलु भञी न आहिनि विझणा, बसि थोरो थोरो उन्हनि खे खोले छॾियो, बाक़ी हाणे पचण में खुली वञनि त काई ॻाल्हि न आहे। ठीकु आहे, हाणे असां सभिनी खां पहिरियों हिन में छुहारा विझंदासीं। अभी दूध मेरा बॉयल हो रहा है, इसमें हम छुहारे डालेंगे। छुहारे पहले ही गले हुए हैं, क्योंकि सारी रात के भीगे हुए हैं, तो इतने वो नरम हो जाते हैं कि आसानी से कट जाते। ठीक है, छुहारा सॼी रात जा भिगल आहिनि, इन लाइ वो नरम था थी वञनि, आसानी सां कटजी था वञनि। अच्छा, हाणे असां हिननि खे पचाईंदासीं तकरीबन 15 मिनट। इसको तकरीबन 15 मिनट के लिए हम पकाएंगे, और फ़िलहाल मैंने आग तेज़ कर दी है, जब ये उबलने लगेगा तो मैं आग थोड़ी कम कर दूँगी। ठीक है, हाणे जेसि ताईं ही बॉयल थियनि, हुनजी बाहि मां पोइ थोरी घटि करे छॾींदमि, छो त ज़ाहिर आहे तेज़ बाहि ते खीर उभामी वही वेंदो आहे। ऐं जेसि ताईं ही बॉयल थींदो रहंदो, 15-20 मिनट मूंखे हिनखे पचाइणो आहे, तेसि ताईं मां ही पिस्ता बादाम कटे वठंदसि। ठीक है, जब तक छुहारे पकेंगे तब तक मैं पिस्ता बादाम काट लूँगी। ये पिस्ता बादाम कटे छॾिया आहिनि मूं। ऐं खंड हमेशह जॾहिं बि विझो त उनखे चङी तरह उथलाए पुथलाए चेक कयो त साफ़ु हुजे, उन में कंहिं बि क़िस्म जो को कचिरो रहियल न हुजे। अगर थोरो बि कुझु हूंदो तो वो तव्हांजो खीर जो आहे फिटी वेंदो। तो चीनी को हमेशा चेक करें, साफ़ करें, उसमें कोई कचरा, कोई ऐसी चीज़ नहीं होनी चाहिए जो ख़राब हो, तो वो दूध जो है वो उससे फट जाएगा। हाणे ही मुंहिंजो खीर कढ़े पियो, हिन में छुहारा पचनि पिया। असां हिन में विझंदासीं खंड, थोड़ी सी चीनी डालते हैं, बाद में टेस्ट करेंगे, अगर कम हुई तो फिर हम उसको बढ़ा देंगे। हाणे असां खंड खे पचण ॾींदासीं। ऐं ॿियो इहो कयो त ही किनारनि ते जेको खीर सुकंदो थो वञे, ही ॾिसो, इहो हिन तां लाहींदा ऐं वापसि खीर में शामिल कंदा वञो। किनारों पे जो भी दूध जम जाए उसको आप उतारें, अच्छी तरह खुरच के और दूध में शामिल कर दें, छो त इहो माओ आहे।
इहो ज़ाया न थियणु घुरिजे। ऐं ॿियो त खीर जो या मिठे जो थां जेको हमेशा अलग हुजणु खपे। जब भी हम मीठा बनाते हैं तो उसके लिए हमारा बर्तन, हमारी देगची अलग होनी चाहिए। ये मेरा मीठा पकाने का है, इसमें आज तक हमने कुछ और नहीं पकाया सिवाय मीठी चीज़ें डालने की, या फिर हम कभी दूध ज़्यादा हो तो इसमें बॉईल कर लेते हैं। तो मिठे जो थां हमेशा अलग हुजे, मिठे पचाइण जो ॾोही या चमचो भी हमेशा अलग हुजे। तो कॾहिं बि आम ॿोड़ वारो इस्तेमालु न कयो, न त हुन में खाधे में उहा स्मेल, उहो टेस्ट अची वेंदो आहे ॿोड़ वारो। सो हाणे खंडु थोड़ी देरि पचंदी, 2 मिंट इंतज़ारु था कयूं। तव्हां हीअ ॾिसो था कलर चेंज थी वियो आहे खीर जो, छो त मां हिनखे एतिरो पचायो आहे जो हे घाटो थी वियो आहे, हिनजो रंग थोरो चेंज थियो आहे। त हाणे असां हिन विझंदासीं सयूं। सयूं विझण जो भी इहो ही उसूल आहे, सेवइयां डालने का भी यही उसूल है कि थोड़ी सी डाल के पकाएं, क्योंकि जब हम इसको रखते हैं ठंडा करने के लिए तो वो गाढ़ा हो जाता है। फुल पैकेट त कॾहिं भी न आहे विझणो। हे अधु पैकेट मूं कढी रखियो आहे, उन अधु मां कुछ सयूं बचायां थी। थोड़ी देरि मां हिनखे पचाईंदमि, ॾिसंदमि हीउ केतिरो घाटो थो थिए, पोइ मां हिन में इहो फ़ैसिलो कंदमि त ॿियूं सयूं विझां या न विझां। अभी हम इसको पकने देंगे और बाद में देखेंगे ये कितना थिक हो जाता है, फिर मैं इसमें सेवइयां डालूँगी या नहीं डालूँगी। हाणे सयूं विझण खां पोइ मां हिनखे 10 मिनट पचायो आहे। मैंने 10 मिनट इसको सेवइयां डालने के बाद पकाया है। तो अभी जब ये बॉयल हो रहा है तो आपको अंदाज़ा हो रहा होगा कि ये एक कोई गाढ़ी चीज़ बॉयल हो रही है, ठीक है ना। माण्हू अलॻि अलॻि तरीक़नि सां ठाहींदा आहिनि शीर खुरमो, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे कमु करण जो, ऐं हीअ जेको मां ठाहियां थी इहो मुंहिंजो तरीक़ो आहे। सो जॾहिं असां पचाईंदा रहंदा आहियूं मुसलसल तजुर्बनि सां, असां पाण बि कुझु न कुझु सिखी वेंदा आहियूं। हिन में मां अक्सर ज़ाफ़रान विझंदी आहियां, पर हींअर मूं वटि अवेलेबल न आहे। हिकिड़ी चपटी भरे, थुल्ही चपटी, एक मोटी सी चुटकी भर के ज़ाफ़रान इस टाइम पे सेवइयों के साथ डाल सकते हैं। तो अभी मेरे पास नहीं है अवेलेबल, मुझे यहाँ से करीबी दुकानों से नहीं मिला, तो मैं नहीं डाल रही हूँ। तव्हां ॾिसजो, अगरि तव्हांखे मुंहिंजी हीअ रेसिपी वणे त ज़रूरु वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। हाँ ॾिसो, हिन जे बॉयल थियण मां, इसके उबलने से आपको अंदाज़ा हो रहा होगा कि कुछ थिक है, कुछ गाढ़ा सा उबल रहा है। हाणे असां हिन में विझंदासीं पिस्ता बादाम। पिस्ता बादाम ही मूं कटे रखिया, ये असां, ऐं जेकॾहिं चाहो त गार्निशिंग जे लाइ जब आप प्याले में निकालेंगे उसके ऊपर डालने के लिए भी कुछ बचाएं, ठीक है। ऐं उन सां गॾु गॾु ही 1 टेबल स्पून, हिकिड़ो खाइण वारो आम चमचो, वो असां हिन में विझूं था केवड़े जो अरक। केवड़ा कभी भी ज़्यादा नहीं डालें, वो बदजायका हो जाएगा और वो एक मसनूई खुशबू बहुत ज़्यादा सी हो जाती है। कॾहिं बि तव्हां हिकिड़ी लिमिट खां मथे इहे खुशबू जेके एसेंस आहिनि उहे न विझंदा कयो, त खाधे जो ज़ाइको ख़राबु थी वेंदो आहे। उनजी ईअं न आहे त वधीक खुशबू हूंदी त मज़ेदार थींदो, न, उनजो खाधो ज़ाइको ख़राबु थी वेंदो आहे, खाइण जे लाइक़ु न रहंदो आहे पोइ। सो हिनखे मां 2 मिंट पचाईंदमि। हीअ मुंहिंजो मज़ेदार शीर खुरमो तयारु आहे। ऐं जीअं मां हमेशह तव्हांखे चवंदी आहियां, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, त जेसिताईं मुंहिंजा छुहारा ऐं खीर बॉयल पियो थिए, मूं हुन विच में पिस्ता बादाम कटे वरिता आहिनि। त ईअं ई कमु थींदो आहे, टाइम असां ईअं ई बचाईंदा आहियूं। सो उमेदु आहे तव्हांखे वीडियो वणी हूंदी। ऐं हीअ असां कढंदासीं प्याले में, ऐं थधो करे पोइ खाइबो। अच्छा, हिनखे हमेशह थोड़ो छिडरो छॾियो, इसको थोड़ा पतला छोड़ना चाहिए, क्योंकि ये रखने से गाढ़ा हो जाता है। तो कभी भी इसको गाढ़ा बना के अगर आपने उतारा तो बाद में वो हलवा बन जाएगा। इसकी आग में बंद कर रही हूँ, ठीक है। हिनजी बाहि मां बंदि थी कयां। सो हीउ शीर खुरमो तयारु आहे। उमेदु आहे तव्हांखे वीडियो वणी हूंदी। खाधो हमेशह प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां असां ॿीहर मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।